ख़बर शामिल कयूं था कराची मां। सरदार मंगसीअ जी रिपोर्ट मूजिब 10 लखनि खां वधीक आबादी रखंदड़ सफूरा टाउन मसइलनि जे वर चढ़ियल आहे। टाउन चेयरमैन तोड़े ॿिया चूंडियल नुमाइंदा अवाम खे 1.5 साल गुज़रण बावजूद अवाम खे को बि लाभ ॾेई न सघिया आहिनि। 58 करोड़ सालियानी बजट वारे टाउन में पीअण जे मिठे साफ़ पाणी, सिहत, तालीम ऐं सफ़ाई सुथराईअ समेत ॿियनि बुनियादी सहूलियतुनि जो सख़्तु फुक़दान आहे। जॾहिं त पेट्रोल जी क़ीमतुनि में घटिताईअ बावजूद महांगाई बरक़रार आहे। पाकिस्तान पीपल्स पार्टी जे बलदियाती नुमाइंदनि तोड़े चेयरमैन समेत यूसी चेयरमैननि जी अदम दिलचस्पी सबबि सीता नंगर, शहीद जुल्फ़कार अली भुट्टो ॻोठ में सेवरेज लाइन जो निज़ाम दरम बरम, मेन रोड तोड़े घिटियुनि में गटरनि जो गंदो पाणी बीठल ऐं गंदगी समेत ग़िलाज़तुनि जा ढेर। सेवरेज लाइन जे बीठल गंदे पाणीअ सबबि मलेरिया ऐं डेंगी, कारी कामण समेत चमड़ीअ जी मुख़्तलिफ़ बीमारियुनि जी वबा फैलिजण जो ख़ुदशो। औरतूं, ॿार तोड़े निमाज़ी घरनि ताईं महदूद। ॻोठ वासी मायूसी जो शिकार। इलाइक़े जे मोज़िज़ीन ओलह प्रेस क्लब जे सहाफ़ियुनि सां ॻाल्हाईंदे चयो त चेयरमैन सफूरा टाउन कलीमुल्ला उर्फ राशिद ख़ासकेली, कोआर्डिनेटर सफूरा टाउन बादशाह चांडियो ऐं यूसी सचल 3 जो चेयरमैन ताजमंद वसाण, कौंसलर सुहेर सोलंकी, सरवर भुट्टो जी कारकर्दगी ते सवाल उथण लॻा। इलाइक़े मोज़िज़ीन जो वधीक चवणु हुयो त करप्शन जी बाज़ार गरम लगी पई आहे। टाउन चेयरमैन ऑफिस में दरख़्वास्त जमा कराइण बावजूद असांजे ॻोठ खे नज़रअंदाज कयो पियो वञे। टाउन चेयरमैन पारां इलाइक़े जी का बि सर्वे नाहे कराई वई। असां पीपी जी आला क़यादत चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी, वज़ीर आला सिंध मुराद अली शाह, लोकल गवर्नमेंट जे वज़ीर सईद गनी, मेयर कराची मुर्तज़ा वहाब खां मुतालबो था कयूं त पाकिस्तान पीपल्स पार्टी जे बानी शहीद जुल्फ़कार अली भुट्टो जे नाले वारे ॻोठ खे बुनियादी सहूलियतूं फ़राहम कयूं वञनि ऐं हिन ॻोठ में रहंदड़ पीपी जा वोटर ऐं जियाला आहिनि जिन खे नज़रअंदाज न कयो वञे। असां जॾहिं त हर इलेक्शन में पीपी जो साथ ॾिनो आहे ऐं वोट बि पीपल्स पार्टी जे जियालनि खे ई ॾिनो आहे, पर सम्झ को ॻाल्हि ॿार आहे त हीउ जेको पीपल्स पार्टी जो किलो ॻोठ आहे ज़ुल्फ़कार अली भुट्टे जे नाले सां उनखे बिल्कुलु नज़रअंदाज कयो थो वञे।